पुलिस ऑफिसर जी डेपुटेशन ते ॿीहर मुक़ररी वारो मामलो दरख़्वास्त लिखत में फ़ैसिलो जारी कयो वियो। इन जा अपडेट्स मालूम कंदासीं। असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे ॾियाम शोर मां KTN न्यूज़ जो रिपोर्टर अज़ीम बारिजो। जी अज़ीम बारिजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल मानूर एंटी करप्शन में पुलिस ऑफिसरनि जी डिपोटेशन ते ॿीहर मुक़ररी वारे मामले ते सिंध हाई कोर्ट तरफ़ां डिप्टी डायरेक्टर ओले जाम ज़फरुल्ला धारे जो सादत अली यासीन जी डायरेक्टर इंक्वायरी थ्रू मुक़ररीअ खे गैर कानूनी करार ॾेई छॾियो आहे। सिंध हाई कोर्ट कराची जी डबल बेंच तरफ़ां 13 पेजनि ते लिखत में फ़ैसिलो जारी कयो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, सिंध हाई कोर्ट कराची जे डबल बेंच जे जस्टिस मोहम्मद अली मज़हर ऐं जस्टिस अमजद अली सैते पारां तफ़सीली फ़ैसिलो अॼु जारी कयो आहे। अदालत पारां 19 ग्रेड जो पुलिस ऑफिसरनि जी एंटी करप्शन में मुक़ररी खे बि गैर कानूनी करार ॾेई छॾियो आहे। अदालत में शहरी जान मोहम्मद तरफ़ां डायरेक्टर इंक्वायरी थ्रू गुलाम मुर्तज़ा मेमण खे हटाए संदसि जाइ ते सादत अली यासीन खे मुक़रर करण वारो फ़ैसिले खे सिंध हाई कोर्ट में कराचीअ में चैलेंज कयो, जंहिंखां पोइ अदालत पारां गुलाम मुर्तज़ा मेमण खे डायरेक्टर इंक्वायरी थ्रू कमु जारी करण जी हिदायत कई आहे। जॾहिं त ओॾा ॿिए तरफ़ शहरी एहसन यूनुस पारां डिप्टी डायरेक्टर ओले ज़फरुल्ला धारे जी जेकी मुक़ररीअ खे चैलेंज कयो, जंहिंखां ॿिन्ही ठीकु आहे। अज़ीम बारिज जो अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी। ख़बर ते पहुचायूं पिया ॾियाम शुरू मां खे ख़बर ॾियूं पिया एंटी करप्शन में पुलिस ऑफिसर जी डेपुटेशन ते ॿीहर मुक़ररी वारो मामलो दरख़्वास्त लिखत में फ़ैसिलो जारी कयो वियो।